शाबस तव बा, शाबस तव। तहां जो चाचो दुश्मनन जे घेरे में आ ऐं तहां वरी चुप कयो वेठाओ। पोइ छा कयूं बाबा, छा कयूं असां चाचा खे मिंथ था कयूं छा त वते ॿियनि सां पिटाईंदो। छोरा इहे दुश्मनियूं पासे ते रखी तहां खे हिन वक्त अदा जी मदद लाइ वञणु खपे। ओ बा तू त मदद लाइ थो चई, पर जेकर असांखे ओॾा न्यापो आयो त तव्हांजो चाचो मारिजी वियो आहे, अचे लाश खणाए वञो, उहो बि कोन खणाइण वेंदासीं। चाचा कहिड़ो नेक कम सां वियो आहे जो हुनजे मदद जे लाइ असां वञूं। वियो आहे यतीमनि जे पोयां बाहि ॿारण। केड़ो पिणे जो जाबरला अंदर ठरेला जे अंदर ठरियल न हुजे हा न त पोइ मां छोरनि खे छो मेड़ में थकया हा। तू त चवी थो त तुंहिंजा छोरा ओॾे ई वञी मरन त जीअं तूं आज़ाद थी। हला तोडी तुझा कुंड। बाबा सही त चवे थी ज़ेब, काल कालो को ॾींहुं आहे चाचा तुंहिंजे निड़ीअ मथां लत ॾेई राणीअ ई तो विच में तलाक कराई। राणी खे जेकॾहिं मूं तलाक ॾिनी त हिन निभागे सालू खे बचाइण लाइ, बाक़ी मां टिजी राणी खे तलाक थोरो ई ॾिनी हुई। बाबा जेको थियो उनखे छॾे, हाणे अजायो ॻाल्हाइण मां तोखे छा थो मिले? इहो कुंटो आ कुंटो, जेसी ताईं दाहूं करे फाटंदो न तेसी ताईं चुप करे कोन वेंदो। हिन तोडी जी त मुंहिंजे मथां कावड़ा असली सॼो अंदर सड़ियो पियो अथसि। सुबुह सां ठही संभरी अलाए काॾे थो निकिरी वञी, नेरन बि कोन थो करे। पुठियां उतां ते महिमाननि जी वठ वठण लॻी पई आहे। जेकर न पिणे आई त ॾाढो नाराज़ थींदी। किथे अम्मा बाबा ॿाहिरि वञे त उतां ते कुतो बि नथो अचे। सॼो ॾींहुं मनू ऐं खमू उतां ते लुड़ पिया था कनि। छा इहे त हेॾे रोज़ ईंदा आहिनि, चवंदा आहिनि मानी करे जो उतां ते महिमान आया आहिनि। छा? हा पुट, ही चौथो ॾींहुं आहे जो रोज़ हितां मानी कराए था वञनि त उतां ते महिमान आहिनि। अम्मा तोखां ऐं नज़ीरा खां वधीक हिन दुनिया में ॿियो को बेवकूफ़ हूंदो ई कोन। हू बचरिया तव्हांखे बेवकूफ़ करे विया। अब्बा इन में बेवकूफ़ थियण जी कहिड़ी ॻाल्हि आहे? जेकॾहिं सच में महिमान आया हुजनि उतां ते तूं त लभी कोन थो त पोइ असां हुनखे जवाब ॾियूं त ख़ाली पेट हलिया वञनि न। ऐं इहा ख़बर पिणे खे पवे त पोइ असांखे ज़िंदा छॾींदो। मूं सोचियो त चाचो कुझु नी ॻोठ खां ॿाहिरि हूंदो त मां आराम कंदसि, पर हिननि निभागनि त मानी पचराए पचराए मुंहिंजे हथनि में लिफूं विझी छॾियूं आहिनि। इहे छोरा मुंहिंजे हथां त पधर खाइनि ई खाइनि। तूं छा मलणी त मां ॾींदीसां, इजो आया लस्सी वठण। ठहियो हाणे ठहियो, हाणे गिलास भरिया। जाबिर खान ॻाल्हियूं शुरू कजनि। ॻाल्हियूं छा जूं नवाब खान? कारो ऐं कारी मुंहिंजे हवाले कयो। जॾहिं कारो ऐं कारी साबित थिया त तुंहिंजे हवाले कंदुसि। त पोइ पुछो इन छोरे खां। जाबिर खान मां तुंहिंजी इहा बदतमीज़ी बर्दाश्त कोन कंदुसि। रईस मुंहिंजो अर्ज़ु आहे त मूंखे पंहिंजे नाले सां सॾियो वञे। तूं कारो आई कारो। मुंहिंजो राणी सां को बि रिश्तो नाहे। राणी मुंहिंजी ज़ाल आहे। हूं सभु ॻाल्हियूं छॾियूं नवाब खान, सिर्फ़ रहमान इहो साबित करे त राणी सां निकाह करे पोइ उतां निकितो आहे। नवाब खान मां कूड़ो ही सचो। मां राणी खे वठी आयो आहियां हुनजे पीउ जी इजाज़त सां। मञा थो मां त निकाह मूं हिते कयो आहे, पर राणी ऐं हुनजे पीउ जी इजाज़त सां। नवाब खान जंहिं राणी रहमान जो निकाह करायो आहे सभ खां पहिरियां गोली जो हक़दार उहो आहे। गोली तोखे हणण घुर्जे, तोखे। तो जहिड़े ज़ालिम खे जीअण जो को हक़ न आहे। ज़बान संभाले ॻाल्हाए, न तड़े छा कंदे? हाँ छा कंदे? कच्चो गोश्त खाई छॾींदो साईं, कच्चो गोश्त। लाल कच्चो गोश्तो खाई सीनो पुरुण करे छॾींदो साईं। उहे ॾंद ऐं ॾाढूं ॿियूं जेकी जाबिर खान जो सीनो चीरनि। जाबिर खान जे तव्हां हिक ॿिए सां ईअं तेज़ थींदा रहंदव त कॾहिं बि न मिली न सघंदव। त मुंडी न मरोड़े छॾियां त। ज़बान संभाले ॻाल्हाए जाबिर खान। बात ॻाल्हा चला। बस नहीं रहो ले जाबिर खान।
तव्हां सभिनी खे हिते ॿधी विहारे कोई फ़ैसिलो करणो पवंदो। नवाब खान, ॻाल्हियूं असांजे रहमान जे विच में आहिनि, बाक़ी इन्हनि सभिनी खे ॿाहिरि कढो। ही हिते वेठा हूंदा, जेकर तोखे ॻाल्हियूं करणियूं आहिनि त ॻाल्हियूं कर, न त हितां हलियो वञ। हितां मां वापसि वेंदुसि, पर तुंहिंजो लाश दफ़न करे पोइ वेंदुसि। जाबिर खान, तव्हां ॻाल्हियुनि जी हद खां अॻिते निकिरी था वञो। जॾहिं मक़सद जी ॻाल्हि कंदव पोइ निकिरी सघंदव। मक़सद जी ॻाल्हि ॿुधणु चाहियो था न नवाब खान? त छोकिरी मुंहिंजी भाॼाई आहे। हुनजो निकाह मुंहिंजे भाउ मेहराब खान सां थियल आहे। उहो तव्हां वटि निकाहनामो ऐं 3 शाहिद? निकाहनामो 3 शाहिद छा, पर सॼो ॻोठ इन ॻाल्हि जी शाहिदी ॾींदो। पर हिते निकाह मतां निकाह थियो आहे। ऐं गोली जो हक़दार उहो पोड़ो आहे। रहमान, तूं इहा ॻाल्हि असां सां छो लिकाई? रेस, राणी मेहराब जे विच में तलाक आहे, ऐं ॿियो त मैं निकाह खे तस्लीम ई कोन थो कयां। हिकु 80 साल जे बुढ़े सां जाबिर राणी जो निकाह ज़बरदस्ती करायो आहे। जेकॾहिं तलाक थी चुकी आहे त पोइ? नवाब खानी छोरो कूड़ थो ॻाल्हाए। तलाक नाहे थी। जेकॾहिं तलाक थी आहे, 3 शाहिद जा हिकिड़ो शाहिद पेश करे। कूड़ मां न थोड़ा जाबिर खान, कूड़ तूं थोड़ी। राणी जी शादीअ में उनजो पीउ राज़ी न हुयो। पीउ जे राज़बे खां सवाइ कंहिंजो निकाह थियो आहे अॼु ताईं? जाबिर खान, तव्हां निकाहनामो करायो, मां छोकिरीअ जे पीउ खे थो करायां। हिन फ़ैसिले में छोकिरीअ जो पीउ हुजणु तमामु ज़रूरी आहे। हाणे फ़ैसिलो ॿिए ॾींहुं थींदो, तव्हां सभु ॿिए ॾींहुं अचिजो। सापा जे सिर मथां सदको वञी मुंहिंजे पुटनि तुंहिंजो कहिड़ो वॾो कयो? हां, जो सोटी खड़ी हुननि जी पुठी सुॼाए रखी अथई। पर नानी, पर छा? असां सम्झो को तूं पढ़ियो लिखियो ही, चङो हूंदे, पर पिणे पैर खणंदो थो वञे ऐं तूं रखंदो थो वञी। जहिड़ा काम तहिड़ा बचा। मासी पहिरियां मुंहिंजी ॻाल्हि त ॿुध। मां तुंहिंजूं ॻाल्हियूं त कोन ॿुधण आई आहियां, तोखे ॿुधाइण आई आहियां। कन खोले ॿुधी छॾ मुंहिंजी ॻाल्हि। जेकॾहिं ॿीहर मुंहिंजे बच्चे जे मथां हथु खयो अथई न त ॾाढो ख़राबु थींदो। न मां तोखां थी टिॼां, न तुंहिंजे पीउ खां थी टिॼां। जेकॾहिं चङा मुड़ुस आहियो न त पंहिंजे लाइ हो, असांखे को अन्न कोन था पहुचाए वञो। पतो था रुगो बेगुनाहनि खे कुटींदा। साबा जे सिर मथां सदको वञी ॿीहर जेकॾहिं मुंहिंजे पुटनि खे हथु लाथो अथई न त मूंखां वधीक ॾिघो कोई कोन हूंदी। हा, माई आहे मुसीबत। तोखे पुट कंहिं चयो त तूं खखर में खड़ा उछड़ा? चाचा ने छोरा नहा करे नो। सुबुह सां घरां निकिरी अची करे तो वटि वेहां थो त पोयां इहे छोरा वञी असांखे चवनि पिया त उतां किथे सुरीला महिमान आया, कुकड़ कोई तयार कयो। इन्हनि बेवकूफ़नि जे चवण ते अॼु उन्हनि खे मानी करे थी ॾे। चाचा, अम्मा ऐं नज़ीरा बाबा जे ख़ौफ़ जे करे इन छोरनि खे मानी करे ॾींदी आहे। इन छोरनि खे शर्म कोन थो अचे। चोथों ॾींहुं अथनि घरां मानी खणाए पाण खाइनि था। नज़ीरा जेके कुकड़ियूं धारियूं उहे बि कोहराए सभई पाण खाई विया। आज़म खान, असां तव्हां ॾे पिया अचूं। मोटरसाइकिलियूं कढी असां ॻोठ रवाना थी वेंदा। जाबिर खान, असांजे ख़िदमत में का कमी रहिजी वई आहे छा, जो एॾा तकड़ा वञो पिया? तव्हांजी ख़िदमत में का बि कमी कोन हुई, पर हिन वक़्तु मुंहिंजो ॻोठ पहुचणु लाज़मी आहे। असां त ॿुधो आहे त फ़ैसिलो नाहे निबिरियो ऐं ॿिए ॾींहुं फ़ैसिलो आहे। तव्हां वरी ॻोठ था वञो? छोरे खे कूड़ो करण लाइ मूंखे कुझु सबूत घुरिजनि, उन लाइ ॻोठ थो वञां। जाबिर खान, छा था सम्झो त नवाब खान तव्हांखे वठ ॾींदो या हितां हार खाई वापसि हलिया वेंदो? मां अॼु ताईं उहो पुटु ॼणियो ई न आहे जेको जाबिर खान खे शिकस्त ॾे। बाक़ी नवाब कहिड़े भों जो किलो आहे
जंहिंखे उखेड़ण जाबिर ख़ान लाइ नामुमकिन हुजे। नवाब खान खे कंहिं चौराहे ते बीठल मामूली दीवारनि जो मोर्चो न सम्झ। उन में को बि शक न आहे त नवाब खान भूअं जो किलो आहे, जंहिंजा दर दीवार पाताल खां बुलंदनि खे छुअनि पिया। उनखे उखेड़ण एतिरो आसान न हूंदो। मामूली लापरवाही तव्हां जो सीनो चाक करे सघे थी। उहे ॾंद ऐं ॾाठूं ई ॿियूं जेकी जाबिर ख़ान जो सीनो चीरे सघनि। मञियोसीं त नवाब ख़ान भूअं जो किलो आहे, जंहिंजा दर ऐं दीवारूं फौलाद जूं ठहियल आहिनि। पर जाबिर ख़ान बि राकास आहे, राकास, जंहिं पहाड़नि खे बि पुर्ज़ा पुर्ज़ा करे छॾियो। नवाब ख़ान खे पंहिंजी जुती जी ठोकर त धूड़ में न मिलायुमि त मुंहिंजे लाइ पंहिंजी माउ जी धन हराम हूंदी। हराम। सोचो छा था रामा? जाबिर ख़ान उतां निकिरी चुको आहे। जे असां न पहुतासीं त उहो चाचे रमज़ान खे मारे छॾींदो। चाचा रमज़ान जो न हणु फ़ैसिले में तव्हांजे लाइ नुक़सानकार साबित थींदो ऐं जाबिर ख़ान तव्हांखे कूड़ो साबित कंदो। जंहिं शख़्स जो वजूद ज़ुल्म ऐं कूड़ ते ॿधल हुजे उहो मूंखे कूड़ो छा कंदो? पुट ऐं सिलो बि सबूतनि जे मुताबिक़ थींदो आहे। ऐं रमज़ान पको शायदि अथव। रानू सही थो चएव, रमज़ान जो फ़ैसिले में हुअणु त ज़रूरी आहे। उन खां अॻु में न जाबिर हुनखे गुम करे छॾे त राणा तव्हां वञो हुनखे अॻु में वठी अचो। ॻाल्हि त हिन राणा दुश्मन किथे रोको त न पुट, राणा ते शक न कयो। नवाब जो ख़ासि माण्हू अथव। राणू मरी सघेव थो, दुख नथो करे सघे। रहमान निकिरण जी कयो, देरि कंदासीं त नुक़सानु थींदो। दुआ कजो। पुट अलाह जो अमान, असां दुआऊं ऐं हमदर्द हमेशह तो सां गॾु आहिनि। चाचा, जाबिर ख़ान ॾुखियो माण्हू आहे, सभिनि जी ॻिची में पइजी वियो आहे। उन मां एतिरो आसानी सां जान कोन छुटंदी। अलाह कंदो फ़ैसिले में निबिरी पवंदासीं। ऐं जॾहिं ॻाल्हि वधी वई त पोइ पासो जले ॾिजो हिकिड़ी कुख वारी बंदूक। चाचा करणो त असांखे ई पवंदो, बाक़ी रहमान खे हू कूड़ो करे वेंदा। जे राणीअ जो सच में पोइ हिते निकाह पियल आहे ऐं तलाक नाहे थी त पोइ रहमान सां गॾु असीं बि ॾोह में बराबरि जा शरीक आहियूं। चाचा रहमान कूड़ जहिड़ो न आहे, तलाक थियल आहे। पुट अलाह कंदो ई थींदो। असीं बि यही था चाहियूं त ॻाल्हि में निबिरी वञनि त रहमान लाइ भलो थी पवंदो। असां सां दुश्मनी वधी त मिड़ई ख़ैर आहे, बाक़ी रहमान लाइ मसला थी सघनि। तव्हां हिन ॻाल्हि जो जवाबु ॾियणु मुनासिबु सम्झो त ॾिजो, पर वाइदो कयो तव्हां नाराज़ न थींदो। मां अॻु में तो ते नाराज़ थी आहियां, चओ हाणे थींदसि। पुछा कर छा ॻाल्हि आहे? मूं अक्सर तव्हांखे शहर में कंहिं छोकिरे सां गॾु ॾिठो आहे। अॻे ही सिबियाणी मूंसां झेड़े करण जा बहाना ॻोल्हींदी थी वञे, तूं हुनखे बहानो पियो ॾीं। अमा सिबियाणीअ ते आदत आहे, भला हुनजी ॻाल्हियुनि जो केरु बुरो मञंदो? ॻाल्हाए नथी, अंदरि मां बाहि थी कढे, पोइ अंदरि त सड़ंदो न। जेकॾहिं तोखे बदनामी जो ख़ौफ़ जी आदत ये नौकरनि जे पासे में न बीठी हुजे। बुआ, मां चवां थी पंहिंजो वात बंदि रखो। हल हल, वॾी आई आहे सिबियाणी जो वात बंदि करण वारी, पंहिंजे अरकाननि खे कान थी सुधारी। बाक़ी सिबियाणी खे चए थी त पंहिंजो वात बंदि कर। सिबियाणी एतिरी बेहया न आहे जो तोखे ईअं ॾिसी ख़ामोश रहे। छा कयो? छा ॾिठो आहे तो जो तोखे बेहाई नज़र थी अचे? तौबा 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 मुंहिंजा मालिक तौबा।
नौकरनि सां लिकी वेठी कचहरियूं थी करे अञा चए थी त कहिड़ी बेहयाई कई आहे तो अम्मा सिबियाणी अहिड़ी का बि ॻाल्हि न आहे। बस हाणे तूं पंहिंजो वात बंदि कर। नौकर आहीं नौकर थी रह। सिबियाणी में सहप आहे कोन, न कंहिंजी ॿुधे न कंहिंजी सहे। मरंदे मरी वेंदी न, पर ये कॾहिं बि कान सुधरे। चाचा हिन उम्र में मां तोखे घर खां ॿाहिरि कढी दरपदर कयां, मूंखे सुठो कोन थो लॻे, पर छा कयां, मजबूर आहियां। चाचा जेकॾहिं तव्हां फैसले में न हलंदो त जाबिर फैसले में मूंखे कूड़ो करे विझंदो। जेकॾहिं मां फैसले में कूड़ो थी वियुमि त मूं ई राणी खिलाफ़ कुझु बि थी सघे थो। रहमान, राणी आई तुंहिंजी ख़ातिर में मौत जे मुंहं में वञण लाइ तयारु आहियां। फ़ैसिलो त का वॾी ॻाल्हि नाहे पुट। जेकॾहिं मां तव्हांजे कम अची वञा त इहा ज़िंदगी जी वॾी ख़ुशी हूंदी। हल पुट। बाबा चाचा खे काॾे थो वठी वञे? मूंखां तो पुछी, हाँ मूंखां तो पुछी, वञी पुछ पंहिंजे पीउ जाबिर ख़ान खां। दिल त चवे थी समूरो बारूद जाबिर ख़ान जे सीने में लाहे छॾियां, पर जॾहिं अदीअ जो चेहरो साम्हूं ईंदो आहे हथ ऐं दिलि ॾकणु शुरू कंदा आहिनि ऐं हथनि मां हथियार छॾाइजी वेंदो आहे। मामा अल्लाह न कंदो जो अहिड़ो ॾींहुं ईंदो। उहो ॾींहुं गुज़री चुको आहे फराज़। न ॼाण त मां केतिरा चकर जाबिर ख़ान खे पंहिंजे मन ई मन में मारे चुको आहियां। बज़ाहिर जेकर हू ज़िंदा आहे तुंहिंजे करे ऐं अदीअ जे करे। हाणे रोके छॾ पंहिंजे पीउ जाबिर ख़ान खे। मुंहिंजे राहुनि में कंडा विछाइण छॾे ॾे। जे माण्हू जो मुंहिंजी दिलि खून करे चुकी आहे, थी सघे त उन मथां गोली हलाईंदे मुंहिंजा हथ न ॾकनि ऐं मां तव्हांजो मयारी थी पवां। छा जो तूफान आयो आहे? साबा जे सर मथो सदको वञो, कुझु ॿुधाईंदो बि? मां इहो पुछ त छा न आहे थियो। हिकिड़ा बंदूकनि सां अचनि था, ॿिया वञनि था। कोठ में कर्फ्यू लॻण वारो आहे, कर्फ्यू। अरे छोरा भाई त का सणाई कढ। इन में मुंहिंजो कहिड़ो ॾोहो? जेको मूं ॾिठो तोखे ॿुधायो। हाँ असांजे मथां एतबार न थी न त पंहिंजे अखियुनि सां वञी ॾिसी आ। बस हाणे अमां घर में वेंदी, तूं हल वॼे ऐं तो सूपी हे। छोरा माठ करे घर वेहो, मां ॾिसी थी अचां त छा थियो आहे। ॾिठई मूं छा चयो? तूं हल वॼे ऐं तो सूपी हे, अमां वेंदी। सवाल ई पैदा कोन थो थिए। हाणे तव्हांखे इजाज़त आहे, तव्हां घर वञो, वञी थक भॼो। सुभाणे हलंदासीं। जॾहिं महल मथे ते आया त थक छाजा भञींदासीं। जाबिर ख़ान जेकॾहिं हथ विधो अथव न ते छोरी छोरे खे वापसि आणो आहे। इहो असां सभिनी जी इज़त जो सुवाल आहे। बाक़ी छा था सम्झो त पंहिंजे मथां 7 धीअरूं खिलाए वापसि मोटंदासीं? जेकर ॻाल्हियुनि ज़रिए छोरो ऐं छोरी वापसि न थिया
त बंदूकुनि जे नोक ते बि वापसि वठी ईंदुसि। अॻियां नवाब खान ॾुखियो मल आहे, मामूली माण्हू न आहे, वॾी रिप आहे रिप। ॻाल्हियुनि ज़रिए नवाब खे एतिरो त कुटाईंदुसि जो हू छोरो ऐं छोरी मुंहिंजे हथ में ॾींदो। खुदा न करे नवाब खान सिधी थी पए त पोइ असां पंहिंजी मांजी कुतनि खे ॾेई छॾींदासीं जेकॾहिं असां नवाब खां छोरो ऐं छोरी वापसि न कयासीं। जाबिर खान, इन जो मक़सदु त असांजो सिर खणाईंदो। मां तोसां वाइदो थो कयां ॾिना, जेकॾहिं नवाब खान तरफ़ां गोलियूं हलियूं त पहिरीं गोली मुंहिंजे सीने में लॻंदी। तव्हां पंहिंजा कदम पोइ हिते न रखिजो जेसीं ताईं मां तड़पी तड़पी दम न ॾियां। ऐं जेकॾहिं तव्हां मुंहिंजे अखियुनि साम्हूं भॼी निकितव त मौत बि मूंखे मुश्किल सां ईंदो। मां मज़ाक थो कयां जाबिर खान, तो मथां त सिर कुर्बान आहिनि। तॾहिं त चवां थो त वञी थक मटायो, दुश्मननि जा सिर खणणा आहिनि। अॼु ताईं उहो को जवान को पैदा ई न थियो जेको जाबिर खान सां सीनो सीने सां मिलाए विड़े। साबा जे सिर मथो सदको जी ज़ेबल ऐं ॻाल्हि ॿुधी थी रमान ऐं राणीअ खे जाबिर ॿधी ॻोठ खणी आयो अथई। अलाए माई, असां त इहा ख़बर नाहे ॿुधी, तूं त अलाए हवा मां थी ख़बरूं झटी अलाए छा। अलाए तोखे जिन भूत ऐं मलाइक ॿुधाए था वञनि जो तुंहिंजी भॼ भॼा लॻी पई आहे, पुछड़ी पई थी लॻई। साबा जे सिर मथो सदको वञी ऐं मूं ॻाल्हि ॿुधी तॾहिं तोखां पुछा कयमि, जेकॾहिं तोखे नाहे ख़बर त पोइ चिड़ी छा जे लाइ थी वञी खॾ जे तने में पओ। कावड़ कोन थी कई, पर न को असां हुननि जे घर अचूं न को वञूं, असांखे कीअं ख़बर पवंदी। जेकॾहिं तोखे हक़ीक़त मालूम करणी आहे न त पोइ उन चाची ॼामल खां पुछा कर। ऐं बाहि ॼामाने ॼामी जे सिर खे ऐं उन्हनि जे घर खे मां छा जे लाइ थी उन्हनि जे घर वञी पुछा कयां। वाह माई, कल्ह ताईं त वती पई ॼामल जा गीत ॻाईंदी, पेर चटींदी, अॼु वरी उन जे घर मुनासिब नथी समझी वञण। साबा जे सिर मथो सदको वञी या छोरी नज़ीरा थी मूंखे चवे अचो जे घर न ईंदी कर। छो साबा एतिरी सस्ती आहे छा जो हर भर उन्हनि जे घर वी। साबा सस्ती किथे आ? मां त साबा जे मथां लख लुटाए छॾिया, रुगो मुंहिंजी कुआर। बाहि जे मुआ सिर खे तू साबा जो घोट थी दे, हां साबा के कुआर बनाई दे। हा हा, छो न छो न। करे छा थो मुओ भगल टांगो, हां अरे नथी तो मुआ हियाउस बा भन्यास मोए जा दाइन मारियो किथां जो बी हुन काॾे थो भॼी मुआ लगड़ी। मूंखां भुल थी वई माई, मूंखां भुल थी वई। मां तोखे अॻिते कुआर न ॾाची चवंदुसि। मुआ मां चवां थी पंहिंजो वात बंदि कर, न त अहिड़ो मुआ हशर कंदीसि न जो सॼी उमिरि यादि रखंदे। कहिड़ो अशर कंदी आहे? भाकुर पाए दसींदी आहे, ॿियो छा कंदी आहे? अचु भला थी वञे जोड़ो। ज़ेबी न मुए खगे के रोकिस, न त यो फट मारी दी मां सिर खणदी मास मुए जो। माई तू हिन ममणे सां थाप करण में कोन पुजंदी है, केतिरी देर बीठी हूंदी है न त यो थाप करण खां कोन मुड़ंदो। तू निकरण जी कर। ज़ेबल ॿीहर यो भगल टांगो मूंखे जेकॾहिं घिटीअ में नज़र आयो न त मुए जूं टंगूं बाहूं भणीअ जे खट ते छॾे वेंदी मास। साबा जे सिर मथो सदको वञे, हे साबा खे इन सुञाणे कोन थो निभागो मारे बाहि लगे। हा हा, मूंखे ख़बर आहे त तूं बम आहे बम। मां हेडी बेइज्जती थी तई पर अञा मुड़ी नथो। मूंखे ख़बर ई कान थी पई तव्हां अलाए छो मूं ते ॾमरिया वेठा हो।